नाज़रीन, ठारूशाह में भी एकता जो ॾियारो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन दौरान उठनि ऐं घोड़नि जी ड्रोड़ जा मुक़ाबला कराया विया। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। आज ठारूशाह में भी KTN न्यूज़ जे सॾ ते सिंध में धारा नामंजूर जे सिरे हेठि भरपूर नमूने सां एकता ईद मल्हाई पई वञे। तमामु जीअं ईद मल्हाइबी आहे ईअं ईद ॾींहं वांगुरु मल्हाईंदा अञा वधीक। ॾाढो तमामु ज़बरदस्त मज़ो आयो ऐं इतवार कयो त KTN असां ते सफ़ा बिल्कुलु जेको आहे न तमामु सिंधियुनि जे लाइ कमाल करे छॾियो आहे। ऐं जीअं असां ईद जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं न, हिन ॾियारे खे बि अहिड़े नमूने मल्हाईंदा आहियूं। घोड़ा हर शइ ॾाढी बहितरीन ख़ुशी थी। ॾाढो बसि ईद खां वधीक अॼु भलारो ॾींहुं आहे असांखे। असां बचड़नि समेत नंढड़नि ॿारनि समेत वॾी ख़ुशी थी आहे। सिंध जे तरफ़ सां उठ भॼाइनि पिया, घोड़ा भॼाइनि पिया। सिंध जीए सिंध, जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं साईं GM साहिब। जीअं त अॼोको ॾींहुं जेको आहे एकता जो ॾियारो आहे, असां सभई सिंधी गॾिजी ऐं एकता जे ॾियारे खे मल्हायूं। ऐं असां सभिनि सिंधियुनि ते इहो फर्ज़ु आहे असां सभई हीअ जीअं ईद जो ॾींहुं ॿिया बि मल्हाईंदा आहियूं, हीअ बि असां ॾींहुं इहे मल्हायूं। ऐं असां वॾा वॾा थोरेदार आहियूं KTN जा। असां सिंध जीए सिंध। असां अॼु ईअं पिया ठारूशाह जो KTN असांखे लख थोरा करे छॾिया। असां ईद खां वधीक ईद करे छॾी आहे, जीअं असां पूरी दुनिया में मल्हाए रहिया आहियूं, पाकिस्तान में पूरे में।